मिसन वॾी न्यूज़ नेटवर्क में मलिका। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं। मिसन वॾी लॻोट आदम कलर मां जिते कलर बिरादरी जी सर्वे ज़मीन ते मला बिरादरी पारां कब्ज़ो करण जी कोशिश कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं। मिसन वॾी लॻोट आदम कलर मां जिते मला बिरादरी पारां कलर बिरादरी जी सर्वे ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कई वई आहे, जॾहिं त कलर बिरादरी जे घरनि ते हलापोड़ कई वई आहे। ॿिए पासे कलर बिरादरी मीडिया ॾों एहतिजाज कंदे चयो आहे त असांजी सर्वे ज़मीन तोड़े घर जे प्लाट ते मला बिरादरी पारां कब्ज़ो करण जी कोशिश कई पई वञे, जॾहिं त हुननि IG सिंध, PIG हैदराबाद, SSP टंडोवा लयार खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ विज़िट करियो असांजी वेबसाइट मिसन वॾी न्यूज़ नेटवर्क।